नाज़रीन बे पासे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। लाड़काने खां लाड़काने जे नज़र पाड़े में करंट लॻण सबबि नीगर फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे आहियूं। रहमतपुर थाणे जे हद में 14 वरे जो नीगर सनाउल्ला मक्सी घर जी छित ते रांदि करे रहियो हो त खे करंट लॻो, जंहिं सबबि हू बेहोश थी वियो। बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे आहियूं। लाड़काने खां लाड़काने जे नज़र पाड़े में करंट लॻण सबबि नीगर फोत थी वियो आहे। रहमतपुर थाणे जे हद में 14 वरे जो नीगर सनाउल्ला मक्सी घर जी छित ते रांदि करे रहियो हो त करंट लॻो। नीगर खे बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। लाड़काने खां लाड़काने जे नज़र पाड़े में करंट लॻण सबबि नीगर फोत थी वियो आहे। रहमतपुर थाणे जे हद में 14 वरे जो नीगर सनाउल्ला मक्सी घर जी छित ते रांदि करे रहियो हो त करंट लॻो। नीगर खे बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे।